सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण आलमी सीड़पकारनि खे ट्रांसपोर्ट जे शोबे में सीड़पकारी जी दावत ॾींदे चयो आहे त सिंध हुकूमत जो ईवी टैक्सी सर्विस शुरू करण जो मनसूबो आहे। उन सां रोज़गार जा नवां मौक़िया खुली वेंदा। कराची में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां परॾेही सीड़पकारनि जे वफ़द मुलाक़ात कई। ट्रांसपोर्ट जे मनसूबनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। इजलास में वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार कासिम नवीद, सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़मान, MD SMTA कमाल हकीम दायो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत सीड़पकारनि खे हर मुमकिन मदद फराहम कंदी, जंहिंमें EV बसुनि ऐं EV टैक्सियुनि लाइ चार्जिंग डिपो क़ाइमु करणु शामिल आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त कराचीअ खां सखर बुलेट ट्रेन या हाई स्पीड ट्रेन वॾो मनसूबो आहे। लखें माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। धाबे जी इकनॉमिक ज़ोन में EV बसूं ठाहिण जो प्लांट बि हिकु वॾो मनसूबो आहे। उन लाइ बि सिंध हुकूमत समूरियूं सहूलियतूं फराहम कंदी। सीनियर वज़ीर परॾेही सीड़पकारनि खे KCR बुलेट ट्रेन बस मैन्युफैक्चरिंग प्लांट, EV बसुनि ऐं BRT में सीड़पकारी जी दावत ॾिनी। त परॾेही सीड़पकारनि KCR बुलेट ट्रेन बस प्लांट ऐं EV टैक्सी सर्विस शुरू करण में दिलचस्पी ॾेखारी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ट्रांसपोर्ट जे शोबे में सीड़पकारीअ सां अवाम खे सहूलियत मिलंदी। सीड़पकारनि खे बि तमामु घणो फ़ाइदो पहुचंदो। बुलेट ट्रेन ऐं पाइदार EV इंफ्रास्ट्रक्चर जहिड़ा मनसूबा असांजे ट्रांसपोर्ट जे शोबे खे जदीद बणाइण लाइ अहम आहिनि। KCRC पैक में शामिल उहो मनसूबो आहे। चाहियूं था त सीड़पकार उन मनसूबे में बि सीड़पकारी कनि।